जी नाज़रीन, उस्ताद मोहम्मद ज़करिया बुढ़ो सदर पेटे लफ्ताल का रोड़ी अज असां गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल ड्राखाऊं उसे बीठा आहियूं। ही काफ़ी नज़र अचनि थियूं। हिननि जो स्कूल हिन 24 में ही मंज़ूर थियो। 2024 में जी 23 में जीअं ई मंज़ूर थियो त हिननि 23 में गवर्नमेंट हिननि खे टीचर्स बि ॾिनियूं। पर चूंकि मूंखे सम्झ नथी अचे त असांजी ऑफिसर्स लाइ बि हिन स्कूल सां कहिड़ी दुश्मनी हुई जो ही स्कूल 23 में मंज़ूर थियो आहे, अञा हलियो ई न आहे, हिन जी दाख़िला न थी आहे, हिन जो जीआर न बणियो आहे ऐं हिन स्कूल खे कोर्ट हिन जो डीएक्टिव कराए हिन खे बंदि कराए वियो त हीउ हलण जहिड़ो न आहे। हिते शागिर्द बि न आहिनि, हिते ॿार नथा अचनि। ही सभु वेठियूं आहिनि जेके सुबुह जो ईंदियूं आहिनि स्कूल में, पोइ हिननि खे ख़बर न आहे त को सबक़ु ॿिए साइड ते मिलंदो आहे न मिलंदो आहे। मां खे हैरान आहियां त छो असांजे ॿाराड़ी जे स्कूलनि खे ईअं निशानो बणायो थो वञे। हिन स्कूल सां त हूअ ताज़ी थी आहे त अॻे असां 9 में हिकिड़ो सबक़ु पढ़ंदा हुआसीं, सलोमान गिरंडी, जेको छंछर जे ॾींहुं सूमर ॾींहुं ॼायो, अंगारे ॾींहुं वॾो थियो ऐं अरबा जे ॾींहुं नालो रखियो वियो, जुमे ॾींहुं मरी वियो। हिन स्कूल सां त उहा ताज़ी कई वई आहे। मूंखे छड़ो पंहिंजे लालच में त टीचर्स खां उन्हनि पैसा वठी उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, भले हिन स्कूल जी हिननि नियाणियुनि जी तालीम तबाह थी वञे। मां पंहिंजे सेक्रेटरी एजुकेशन, मिनिस्टर एजुकेशन, पंहिंजे आला ऑफिसरनि खां मुतालबो कयां थो त ख़ुदा हिन स्कूल जो कोड एक्टिव कराए हिननि नियाणियुनि खे जे तालीम जो सिलसिलो ॿीहर शुरू करायो वञे। उस्ताद मोहम्मद ज़करिया बुढ़ो, सदर पेटे तालका रोड।